दादा मुझो नालो इंजीनियर अब्दुल जब्बार है। प्राण डिस्ट्रिक्ट टेल आबादगार एसोसिएशन जो मेंबर आहियां। असां सां इहो तक़रीबन को पोइ 3 महीननि सां इहो ज़ुल्म हले पियो त असां वटि पाणी जेको आहे हथरादू तरीक़े सां इन्हनि पंहिंजो मनमानी करे इरीगेशन अमले बंदि करे छॾियो आहे। ऐं 3 महीननि जी असांजी गाए बगाए पंहिंजो ईंदा रहिया आहियूं। हिननि सां राब्तो करण सां डायरेक्टर SDO नारा कनाल जमड़ू नारा कनाल हिननि सां इन्हनि पंहिंजा माना मिठी पॉलिसी सां असांखे ॾींहुं ॿ ॾींहुं टाइम ॾींदा रहिया ऐं असांजो को मसइलो हल कोन कयो हेसी ताईं। त असां वटि हींअर जेको आहे माल मेड़ो पकी पन सभु माना घणे भाङे जेको आहे वीचारा असां वटि माल जो नुक़सानु तमामु घणो। फसल त असांजा मतिलबु की इहो एॾो वॾो मेड़ाको ॾिसी अंदाज़ो लॻायो हूंदो त फसल त असांजा सफ़ा सुकी विया आहिनि। पर इहो रमज़ान जो बाबरकत महीनो हले पियो, असां वटि पीअण लाइ पाणी कोन्हे को। ऐं उते हाणे जेको आहे जर जो पाणी माण्हू जेको वापराइनि पिया, जर जे पाणी सां माल मवेशी त पंहिंजी जाइ ते इंसान खे मुख़्तलिफ़ नंढनि ॿारनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं जेके अची मुंहुं कढियो आहे ऐं उन्हनि सां माण्हू लॾ पलाइणु शुरू कयो आहे। ऐं असांजे इलाइक़े में तक़रीबन को 35 खां 40 वाटर जेके हिननि कामोरनि पाणी विकिरो करे बंदि थी वई शाख असांजी जेको आहे रेत उॾामे पई। ऐं पंहिंजो माना इन सिलसिले में असां जेको पुरअमन एहतजाज जे लाइ हिते मीरपुर ख़ासि पहुता आहियूं। ऐं इहो मेड़ाको ॾिठो अथव ऐं इन मेड़ाके इन खां पोइ असीं 89 जमड़ू कैनाल मुड ते वेंदासीं ऐं हुते असीं मजबूर थी इरीगेशन वारनि जेको माना असां सां कयो आहे एतिरो कुझु 2.5 महीना। हाणे त असां वटि पाणी पीअण लाइ कोन्हे को। इन जे सूरां असीं इहो जेको आहे अॼु पुरअमन एहतजाज हिते वठी आया आहियूं। हितां असीं 89 जमड़ू कैनाल ते वेंदासीं, हुते वञी असीं हिनखे बंदि कंदासीं। ऐं इन सिलसिले में असांजे सियासी कंहिं बि नुमाइंदे असां सां MP MNA साहिबु कंहिं बि असां सां राब्तो कोन कयो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजो नालो सरफराज़ रफ़ीक आराई आहे। बेसिकली मेहर मोहम्मद बूटा गोट सां ताल्लुक़ु आहे। सेम पोजीशन जहिड़ी साईं यारनि ॿुधाई आहे अहिड़ी पोजीशन हिन जी गोट असां खां हेठि आहे, पर कंटिन्यू सेम पोजीशन हले पई। न को पाणी पीअण जे लाइ, फसलूं त दूरि रहियूं, माण्हू उतां लॾ पलान कनि पिया। ऐं हीअ कंटिन्यू पोजीशन रही त पुराण शाख जहिड़ी बटी मील ताईं आहे, आउं सम्झां थो 10 मील ताईं ख़तमु थी वेंदी। पोइ हुते जहिड़ा 8 खां 10 लख माण्हू आहिनि हू किथे वेंदा? असांखे गवर्नमेंट ही जवाबु ॾिए ऐं या असांखे कंटिन्यू पाणी ॾिए। अगरि असांखे पाणी कोन मिलंदो त पोइ कंहिंखे कोन मिलंदो। असां हिते पुरअमन एहतजाज करणु हिते आया आहियूं। अगरि असांखे हितां पंहिंजो हक़ न मिलियो त पोइ असां हेड जमड़ाऊ खे बंदि कंदासीं ऐं भले हुन में असांजी जानूं वञनि, असांजो माल वञे, असीं मुकमल तयारु थी आया आहियूं। महिरबानी। नाज़रीन, कोट गुलाम जे पुराणे शाख जा आबादगार तव्हां ॾिठा हूंदा। हिननि जे जेको आबादगारनि जा फसल सुकी विया आहिनि। जॾहिं त हिननि जे डायरेक्टर नारा कैनाल चूंडियल नुमाइंदनि पारां अञा ताईं को बि हिननि खे को दिलासो ॾियण वारो कोन्हे। जॾहिं त अॼु ॿियो ॾींहुं गुज़री वियो आहे, तॾहिं बि जेका झिलूरी रेगुलेटर ते हिननि जो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो हिननि जो जारी आहे। हिननि आबादगारनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, उतां जा जेके हारी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी। हुननि चयो त असां बासरनि खे पाणी मिले थो, असांखे हितां जेको आहे आपाशी खाते वारा हथरादू जेका आहे पाणी जी खोट करे असांजा फसल तबाह करे रहिया आहिनि। हारियुनि जो इहो चवणो त असां लॾ पलाइणु शुरू करे छॾी आहे। अचो त हुन हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त अॼु ॿियो ॾींहुं आहे, को चूंडियल नुमाइंदो या ॿियो कहिड़ो माण्हू तव्हां वटि पहुतो आहे या न? सर, ही पुराणे शाख जा कल्ह खां करे तव्हां हितां वेठा आहियो, भला तव्हां वटि को चूंडियल नुमाइंदो पहुतो आहे? छा मसइलो आहे, छाजे करे पाणी खोट कई वई? पाणी जी खोट जेकी आहे हथरादू कई वई आहे। असांजी पुराणी तव्हांजे साम्हूं जमड़ू वहे पियो, इन मां पुराणी शाख अधु पाणी पुराणी शाख खणे थी, पर टेल जेकी आहे 2.5 महीननि खां सुकियल आहे। पाणी पीअण जे लाइ कोन्हे। जानवर मरनि पिया ऐं माण्हू जेका आहिनि खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो जर जो पाणी जेको अॻे ई ज़हरीलो आहे, उनमें ज़हर आहे, सेंखियो आहे। हीअ टेस्ट शुदा ॻाल्हि आहे। बाक़ी माण्हू सभु वीचारा गुर्दे जा मरीज़ थी विया आहिनि, अंधा थी विया आहिनि। 2.5 महीननि खां पाणी मायूं जेकियूं आहिनि वीचारा ग़रीब हारी जेका हुननि जा फसल सुकी विया आहिनि, ॿिए पासे लॾ पलाइण उन्हनि करे शुरू करे छॾी आहे। असां कल्ह खां हिते वेठा आहियूं। असांजो MPA गुम आहे, असांजो MNA गुम आहे। का ख़बर ई कोन्हे त हिन इलाइक़े में छा पियो थिए, छा पियो वापरे। इंतिज़ामिया जेकी आहे हू 2.5 महीननि खां सुती पई आहे। नारा कैनाल ते आउं लख लानतो मोकिलियां थो। अहिड़ो नाहिल ऑफिसर जेको आहे हू हिते थियण ई न घुरिजे। न को SDO, ही सभु पाण में हिननि पाणी विकिणी मथे चोरी कराए छॾियो आहे सॼो। पुराण शाख एतिरी डिघी शाख आहे, 28 मील ताईं हले थी। हेठि जो 7-8 मील जो 10 मील जो टुकर जेको आहे सॼो सुको पियो आहे। अॼु बि ॾिसो वञी वारी पई वहे हुते। छा था सम्झो हिते भला बासरनि जूं मशीनूं या मोगा खोले आपाशी वारनि ॾिननि जा?
साईं आबपाशी वारा छा नथा कनि? आबपाशी वारनि जा अकाउंट नेब चेक कराए इन्हनि खां ॾिसे त SDO वटि छा हो, छा थियो आहे हींअर, इंजीनियर वटि छा हो, छा हींअर आहे। सॼी विकिणी हिननि खाए छॾी आहे, सॼो जमड़ो विकिणी खाए छॾियो आहे। बाक़ी हिते पुराण शाख जो ख़सूसी ज़ुल्म आहे, छो त डिघी शाख आहे, हिनखे 2.5 महीननि खां पीअण जो पाणी कोन्हे, लप पाणी कोन मिलियो आहे। सर अॼु ॿिए ॾींहं ताईं तव्हां अॼु एहतिजाज करे वेठा आहियो, भला तव्हां वटि केरु माण्हू हिते आयो न, केतिरा ॾींहं ताईं वेंदो? असां साईं थी सघंदो 8 ॾींहं वेठा आहियूं, 10 ॾींहं वेठा हुजूं, जंहिंसां मतिलबु हल न थींदो कोन असां असां पाणी पीअण लाइ कोन्हे को। हारी ग़रीब जेके बि आहिनि सभु लॾे रहिया आहिनि, ज़मीनूं ख़ाली बि थियनि। 8 महीने खां पाणी कोन्हे, फसल टोटल सुकी चुको आहे। ऐं जंहिंमें तक़रीबन असां वटि एतिरो पाणी कोन थो कॾहिं बि अचे जो माण्हू पीए या पखी पीए को। असां गुनाह कहिड़ो कयो आहे, इहो असांखे पुछण वारो हुजे न। तव्हां वटि हिते को MP वग़ैरह केरु आयो आहे? केरु कोन आयो आहे, को माण्हू कोन आयो आहे, न को MP आयो आहे, न को माण्हू असां महकमे को माण्हू कोन आयो आहे। छा करे कोन था असांखे पुछण नथी अचे, जेके असां कल्ह वोट न अर्ज़ी असां कई, को पुछण असांखे अचे बि ज़ुल्म कहिड़ो आहे, छो कोन था अचनि? हाणे लॻे वेठा आहियूं कुझु कोन, ज़ुल्म असां इहो हले पियो, पाणी वारो आहे। छा मसलो आहे? मसलो आहे पाणी जो। पाणी असां वटि को पहुचे कोन थो, मथियां ज़मींदारनि सभु पियो वञनि, असां ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयो? पन वाणुनि जा पण छनी विया आहिनि, असांजा बचा बुख मरंदा, असां लॾ बड़ान करण लाइ तयारु आहियूं। साईं हाणे असां छा करियूं? न हिते को अचे थो, असां कल्ह खां वठी वेठा आहियूं, को SDO केरु कोन थो अचे। कीअं पियो गुज़र सफ़र तव्हांजो हले, जॾहिं त ज़मींदारनि खे पाणी कोन थो मिले, फसल सॼा सुकिया पिया आहिनि, पवां हारियुनि जो छा ते गुज़ारो आहे? साईं ज़मींदार असांखे जे फसल थियनि त ज़मींदार ॾियनि, असांखे को ॾियनि कोन था। किथे मज़ूरी करणु वञूं, केॾांहुं वञूं, रुली मिड़े खायूं था, मिड़े जहिड़ो तहिड़ो पेट भरूं था, कॾहिं बुख कॾहिं कीअं वेठा आहियूं। असां तंहिंजे करे हिते आया आहियूं। असांखे अॼु ॿियो ॾींहुं थी वियो, को माण्हू तकलीफ़ बि खाए पियो, हिते वेठा आहियूं, ॾाढी तकलीफ़ूं आहिनि। हाणे छा ते गुज़ारो करियूं असां? केरु अचण वारो बि केरु कोन्हे, को वोटनि लाइ त असांजे टाइम में जाम पिया अचनि, हींअर केरु असांखे पुछे कोन थो। हुननि जा सभु वॾा वॾा माण्हू आहिनि, उहो पाण में पिया ॻाल्हाइनि, असांखे केरु धणी साहिब बि कोन्हे, जहिड़ो हीअ ज़िमेदार आहिनि, असांजा इहो धणी आहिनि। हाणे ख़र्च बि ज़िमेदारनि जा आहिनि, ज़िमेदार असांखे मानी पिया खाराइनि, घर असांजा लंगड़ा बचा वेठा आहिनि, उन्हनि खे केरु खाराईंदो? सभु पूरी आवाम असांजी वेठी आहे, ग़रीबनि जो केरु धणी थींदो आहे? असां फसल पोखींदा आहियूं, तॾहिं खाईंदा आहियूं, कमाईंदड़ त असीं आहियूं। हिकिड़ो असांजो बच्चो रोईंदो आहे, उहो बि उनखे छॾे असां पाण कमु कंदा आहियूं। हारी माण्हू असांजी ॿार बच्चा सभु कमु कंदा आहिनि, हाणे असीं छा ते कमु करियूं? असां किथां पेट पारियूं? केरु ॾियण वारो त न आहे, ॾियण वारो त असांजी धरती आहे, जेको ज़मीन में असीं पैदाश करे खणंदा आहियूं। भला अञा ताईं को बि तव्हां वटि चूंडियल नुमाइंदो कोन पहुतो आहे, न इरिगेशन जो अमलो पहुतो आहे, हिन लाइ तव्हांजो कहिड़ो लाइ अमल हूंदो? केतिरनि ॾींहंनि खां हिते वेठा आहियो? साईं हाणे लाइ अमल त इहो आहे त कल्ह खां पोइ असां हिते वेठा आहियूं, ऐं असां मिरप्रकाश प्रेस क्लब ते बि हिकिड़ी जेको आहे सो जी कॉल हूंदी आहे या एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो आहे असांजो, ऐं असांजा वॾा हिते वेठा आहिनि, हुननि जे मातहती थींदो जीअं थींदो। बाक़ी जेको आहे सो असांजी जेका बि आवाम हिते गॾु थी आहे, हुननि जो ख़्यालु इहो आहे त असीं हर साल हिते ईंदा आहियूं। माना हिकिड़ो जीअं ज़ियारत ते की माण्हू वेंदो आहे, असांजी ज़ियारत थी वई आहे हिते। छाजे करे भला हर साल तव्हांजो इहो पाणी बंदि था कनि? साईं बसि करप्ट कामोरा, बसि सिस्टम आहे, कमाई जो टाइम आहे हिननि जो, बसि ॿियो कुझु न आहे। हीअ जेके दारोगा आहिनि, बेलदार आहिनि या वॾा अमलदार आहिनि, जेको पाणी सां नथो पहुचे, हिन जो कमाई जो ई टाइम आहे। 2-3 बरसातूं थियूं, हुनखां पोइ इहो ओवर करे असां पाणी छॾे ॿुॾूं बसी सुकूं बसी। नाज़रीन, तव्हां हिते पुराण शाख जे आबादगारनि जा वीचार ॿुधाऊं था, हिते हारियुनि जा वीचार ॿुधाऊं था। हिननि जो इहो चवणो त असां पंहिंजा घर ॿार बचा सभु छॾे 2 ॾींहंनि खां हिते बुखूं काटे रहिया आहियूं, मगर असां वटि को बि इंतिज़ामिया जो माण्हू कोन पियो अचे, न ई को चूंडियल नुमाइंदो आयो आहे। जॾहिं हिन शाख ते जेके बासरनि पारां मशीनूं लॻायूं वयूं या ऐं जेके नंढा आबादगार या पुछड़ी आबादगार आहिनि, हुनखे पाणी कोन पियो मिले, सिम जो जेको आहे खारो पाणी आहे, उन ते जेको पंहिंजो फसल आबाद पिया कनि, हिन घरनि में फाका कशी थी रही आहे। अचो त हुन हवाले सां तव्हां असां सां गॾु हिकिड़ो हारी गॾु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल करियो त तव्हांजो गुज़र सफ़र कीअं पियो हले? हलो साईं, मुंहिंजो नालो रतन सिंह कोहली आहे, ऐं चौधरी आसिफ जो कमदार आहियां। ऐं असां वटि तमामु पाणी खां 3 महीननि खां वठी वॾी खोट लॻी पई आहे, लाखों रुपया असां ख़र्चु कया आहिनि, ऐं उन में असांखे हासिलात कोई शइ कोन थी आहे। हाणे असां गुज़ारो छा ते करियूं? मज़ूरी कंदा आहियूं, बच्चा बुख मरंदा आहिनि, ज़मीनदार केॾी महिल ॾींदो आहे, केॾी महिल न ॾींदो आहे, खेती बाड़ी कंदा आहियूं, पैदाइश कोन थी थिए त कोन थो ॾिए। अधु जा धणी आहियूं, हाणे अधु असां बनी थिए ई कोन थी, छा ॾिए असांखे? तमामु असां तकलीफ़नि में आहियूं। अॼु ॿिए ॾींहं ताईं बि जेके पुराण शाख जा आबादगार हिते सरापा एहतिजाज पिया हलनि, गुज़िरियल ॾींहं खां करे ॾींहुं राति तव्हां हिते वेठा आहियो, रोज़ा बि हिते पिया खोलियो, त भला को चूंडियल नुमाइंदो हिते पहुतो आहे या न? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बसि हीअ तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे त असां मुसलसल 3 महीननि खां इहे पाणी लाइ रड़ियूं पिया करियूं, नुमाइंदनि जे दरनि ते बि, डिपार्टमेंटनि जे दरनि ते बि, इंतिज़ामिया जे दरनि ते।
नुमाइंदनि जी जेसि ताईं ॻाल्हि आहे त नुमाइंदे असांजे MPA साहिब असां सां राब्तो कयो आहे त जेको आहे आउं अचांसि थो हाणे अचेसि थो त असांखे उमेदु आहे त असां जी बल्कि अपील आहे MNA साहिब ऐं MPA साहिब खे कि महिरबानी करियोसि असांजी नुमाइंदगी करियोसि। हिननि कूड़नि कामोरनि जी ॻाल्हियुनि ते एतबार करे तव्हां जेको आहे हुतां इहे बहिलाए तव्हांखे जेको विहारियो छॾनि। हिननि इलाइक़े जी आवाम जेको आहे अॼु हज़ारनि लखनि जी तइदाद में जेको आहे पीअण लाइ पाणी लाइ सिके पई त महिरबानी करे असां त अपील था करियूं नुमाइंदनि खे त असांजी नुमाइंदगी करियो। तव्हां हिननि कामोरनि जी जेका आहे उहा पुठि भराई न करियो। भला असां सां अॼु MPA साहिबु राब्तो कयो आहे त मां अचां थो, पोइ जेसि ताईं अञा ताईं आयो कोन्हे असां उमेदु रखूं था त असांजी नुमाइंदगी कंदो। असांजो नुमाइंदो हूंदो त बिल्कुलु असां सां वेहंदो। छा था सम्झो भला हिन जेको पुराण शाख ते जेको इरिगेशन जा अमले जीअं दारोगा थिया, बेलदार, SDN जूं के ज़मीनूं मुक़ादे ते वरितल आहिनि या उहो पाण आबाद करे रहिया आहिनि छा ज़मीनूं? साईं अर्ज़ु ईअं आहे त उन्हनि जा त मुक़ादा उन्हनि खे त ॾिसो 6 महीना फसल सार संभाल करे उन्हनि खे कमाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। उन्हनि खे त उहे हिकिड़ी हिकिड़ी राति में हिकिड़े हिकिड़े हफ़्ते में मिलनि था। 100 जी तादाद में पाइप पुरायल आहिनि, उहे इरिगेशन खां बिना त पूरल कोन आहिनि। असां इहो बिल्कुलु साबित कंदासीं त हिते असां वटि जेका रोटेशन आहे जमड़ऊ केनाल ते जिन्हनि शाखनि तां वाटरनि तां उहे वॾी हिकिड़ी भारी रक़म वरितल आहे उहे रोटेशन में अचनि ई कोन था। ऐं असांजो त जेको सूर आहे उहा त पुराण टेल जो आहे जेको मुसलसल 12-13 महल खां जेको आहे उहा तक़रीबन 3 महीननि खां सुकी पई आहे। पीअण लाइ माण्हू सुकियूं पिया, उते डायरेक्ट डुगडियूं हणायूं थो वञनि। का रिट कोन्हे। रिट न हुअण जो सबबु सिर्फ़ु इरिगेशन वारनि जी करप्शन ऐं नाअहली आहे, ॿियो को सबबु कोन्हे। हज़ारे माण्हू हिते कल्ह खां करे वेठा आहिनि। तव्हां सां भला कमिश्नर मिरपुर ख़ासि या डिप्टी कमिश्नर कंहिं राब्तो कयो या न? असां सां सवाइ डायरेक्टर नारा केनाल राति आयो जेको जिन सां असां 3 महीननि में राब्ते में हुआसीं, रड़ियूं कयूंसीं। उन खां सवाइ असांजे इंतिज़ामिया जे कंहिं माण्हू बि मुख़्तियार कर तपेदार बि असां वटि ई हज़ारे माण्हू हिते आबादगर अची गॾु थिया वेठा आहिनि। एतिजाजनि रमज़ान शरीफ़ महीने में रोज़ायता आहिनि सभु। असां सां इंतिज़ामिया जे कंहिं माण्हू बि जेको आहे कतई को राब्तो कोन कयो। मिरपुर ख़ासि जी मुख़्तलिफ़ शाखनि जा आबादगार जेको 2 ॾींहंनि खां सरापा एहतिजाज बणियल जॾहिं त पुराण शाख जा कल्ह तव्हां ॾिठो त मिरपुर ख़ासि में हज़ारनि जी तइदाद में हिते एहतिजाज करणु आया। झिलोरी जेको आहे रेगुलेटर त अॼु ताईं धरणो जारी आहे। छाजे करे भला पाणी आहे या इन्हनि पंहिंजो इरिगेशन पारां जेका हथरादू पाणी जी खोट कई हुई आहे? एक्चुअल में जेको इहो गवर्नमेंट जो जेको सिस्टम आहे, इरिगेशन सिस्टम आहे, इहो सॼो कलेप्स थी चुको आहे। इहो सॼो पैसनि ते विकामजी वियो आहे। एक्चुअल कंहिंखे सारियुनि पोखण लाइ पाणी आहे, कंहिंखे पीअण लाइ पाणी न आहे। ऐं पुछड़ी वारनि हारनि जी हालति इहा लॻी पई आहे जो 2 हफ़्ता थिया आहिनि कंटिन्यूअस उन्हनि खे पीअण जो पाणी शहर में बि असांखे कोन पियो मिले। ऐं ॿाराड़ी मां बेसिकल ज़मीनदार आहियां, मुंहिंजी पंहिंजी बनी आहे हिते। 3 महीना थिया आहिनि मूंखे 2 एकड़नि खे पाणी न आयो आहे। रेगुलेटर जुलरी रेगुलेटर ते 2-3 ॾींहंनि खां माण्हू एहतिजाज कयो वेठा आहिनि। इन करे एहतिजाज करे वेठो हुननि जो राइट आहे, हुननि खे वीकली भले वाराबंदी हुजे। असां बेसिकली ज़मीनदार आहियूं, वाराबंदी हुजे उनखे वीकली त पाणी मिले न। हाणे 21 ॾींहं पाणी न मिलंदो, हेतिरी सख़्तु हवा पई हले त ग़रीब माण्हू तबिको त मरी वेंदो। अञा ज़मीनदार त किथे न किथे करे वेंदो। हीउ जेको हारपो आहे, हारपो मेन आहे 80-90% माइनॉरिटी जो माण्हू, उहो केॾांहुं वेंदो? उनखे ज़मीनदार किथां ॾींदो, केॾांहुं हलंदो? क्रॉप सॼो डैमेज थींदो टोटल। त असां गवर्नमेंट खे अपील था कयूं, चीफ मिनिस्टर खे अपील था कयूं त महिरबानी करे हिन खे ध्यानु ॾे। ऐं माइनॉरिटी हमेशह पीपल्स पार्टी जो वोटर रहियो आहे। हिन में वॾे में वॾो जेको हारपी तबिको जेको माइनॉरिटी जो 80-90% उहो पियो वियो। ॿियो रमज़ान लॻो पियो आहे, रमज़ान शरीफ़ लॻो पियो आहे। माण्हू खे शहर में पीअण जो पाणी न आहे। हिकु खारो पाणी पिया यूज़ कनि, टोटल खारो पाणी 2-3 महीननि खां असांखे शहर में मिठो पाणी न पियो मिले। जुर्म लॻो पियो आहे। महिरबानी करे हिन खे ॾिठो वञे, कयो वञे। स्टेट जो कमु आहे। इरिगेशन करैप्ट जेका ऑफिसर्स आहिनि हिननि खे कढियो वञे, सिस्टम खे हलायो वञे। हमेशह सिस्टम हलंदो आहे। हिन दफ़े अहिड़ी हालति थी वई आहे, मैं इन खां असांजी सिंधी मैशियत खे तमामु घणो झटको लॻंदो ऐं तमामु घणो नुक़सानु थींदो। पहिरीं असांखे नुक़सानु थी चुको आहे। पहिरीं असांखे मथां पाणी घटि मिलियो आहे, इन करे असांखे लॉसिस आहे। मथां हीउ जेको हींअर क्रॉप तयारु बीठो आहे, हींअर गुलबाटी ते तव्हांजो क्रॉप आहे, कॉटन क्रॉप तव्हांजो गुलबाटी ते बीठो आहे। त हींअर पाणी तव्हांजो न मिलियो त शेडिंग थी वेंदी, टोटल शेडिंग थी। हवा अहिड़ी लॻी पई आहे त 2 ॾींहं पाणी न अचो त वण सुकियो था वञनि। 21 ॾींहं पाणी न आहे त जुलम लॻो पियो आहे। महिरबानी करे अदालत कयो वञे ऐं माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे। ऐं मेजॉरिटी तव्हांजी हिते पीपल्स पार्टी वारनि जी आहे, MPA MNAs आहिनि। ऐं अफ़सोस थो थिए त MPA MNAs वोट वठी विया आहिनि ऐं उते जेको जुलरी रेगुलेटर ते सभु वेठा आहिनि, कल्ह खां धरनो हणी वेठा आहिनि। को MPA MNA उते कोन आयो आहे। को माण्हू पुछण लाइ तयारु कोन्हे। निदड़का जीअं हूंदा न माण्हू, उहो असां वटि हिते माण्हुनि जी हालति लॻी पई आहे। को धणी साईं कोन्हे असांजो।
नाज़रीन असीं इन वक़्तु मौजूद आहियूं 69 मेल जुमड़ाऊ मोरी ते जिते खीराव शाख जे आबादगारनि पारां मुसलसल पाणी जी खोट ख़िलाफ़ हिते एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हुयो। जॾहिं त आबादगारनि जो इहो चवणु हो त केतिरे अरसे खां असांखे जेको खीराव शाख मुकमल बंदि कई वई आहे, असांखे पाणी कोन पियो मिले, जंहिंजे करे असां मजबूर थी हिते जेको जुमड़ाऊ कैनाल ते धरणो आयो आहे। जॾहिं त आबादगारनि पारां जुमड़ाऊ कैनाल जा जॾहिं दरवाज़ा बंदि कया, मिरपुर माइनर जा केतिरा ई ॻोठ जेके पाणी हेठि अची विया आहिनि, उन जा फसल सुकी विया आहिनि। उन हवाले सां असां गॾु हितां SDO हिते जो आहे मौजूदु आहे, अचो त उन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं त छा मसलो आहे। सर, केतिरे अरसे खां खीराव शाख बंदि पई आहे, छा मसलो आहे? शाख हले पई, शाख त हले पई, मथियां वाटर कोर्स टुटल हुया, इन करे पाणी न पियो मिले पिछड़ी वारनि खे। त असां हिन खां पहिरीं बि FIR दाख़िल करायूं उन्हनि जे मथां, उन्हनि गिरफ़्तारी काई कोन थी। पोइ ज़मीनदार लाज़मी ॻाल्हि आहे गिरफ़्तार कोन थींदा, कानूनी कार्रवाई कोन थींदी त उहो पुछनि ई कोन था असांखे। पोइ हुननि जेको आहे वरी इहे वाटर तोड़िया। अॼु असां जेको आहे हिननि खे वाटर ॿधी करे हिननि खे पाणी पहुचायूं था। हिननि ते वरी असां लेटर बि कढूं था पुलिस जो, FIR दाख़िल करायूं था। केरु आहिनि जेके माण्हू जंहिंजा वाटर कोर्स टुटल मुंडिया ज़मीनदार, हुनजा कुझु नाला ॿुधाइनि जिन ते FIR? नाला उहो ॾिसूं असां कहिड़ा आहिनि, जंहिंजो वारो हूंदो हुन ते FIR दाख़िल कराईंदासीं जिन टोड़िया आहिनि। हिते भला खीराव शाख जी पुछड़ी में केतिरनि आबादगारनि खे माना केतिरे ॾींहंनि खां पाणी बंदि पियो आहे ऐं हुनखे केतिरनि खे पाणी कोन पियो मिले? पुछड़ी जा 3-4 वाटर आहिनि जेके मुतासिर थियनि था। अॼु छा मामिलो थियो भला जेको हिते जुमड़ाऊ कैनाल दरवाज़ा बंदि कया त पाणी न हुजण जे करे? पोइ ऑफिसर डायरेक्टर साहबु आयो, इंजीनियर साहबु आयो, पोइ ॻाल्हाए करे दर खोलाया आहिनि वाह जा। ऐं हींअर जेको असां शाख जा वाटर वञी करे जेके भगल टुटल ॿधी उन्हनि ते FIR कटरायूं था, पुछड़ी ते पाणी पहुचायूं था। सर, भला हिन में अॼु जेके दरवाज़ा जुमड़ाऊ जा बंदि थिया आहिनि, इन में कोड़ो नुक़सानु थियो आहे? कुझु ॻोठ असांखे इतला मिलिया आहिनि त पाणी हेठि अची विया, हुनजो फसल ॿुॾी वियो आहे। लाज़मी आहे दरवाज़ा बंदि कंदा त पाणी मथे वाह में चढ़ंदो, त उहो त 2-3 जॻहनि ते पाणी ओवरटॉप थियो आहे। उतां वरी उनखे असां बंदि करे छॾियो आहे ऐं मशीन जे ज़रिए उनखे असां बंदि करायूं था। छा खीराव शाख अॼु हिन एहतजाज खां पोइ खोली आहे? खुलियल आहे शाख। मथियनि वाटनि टुटण जे करे पाणी पुछड़ी ते कोन पियो पहुतो। उन जेके अॼु जेको आहे असां कार्रवाई कयूं था, उन्हनि ते वाटरनि खे ॿधी उन्हनि जे मथां FIR दाख़िल करायूं था। एहतजाज कंदड़नि सां तव्हांजो कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? उन्हनि खे इहो ई ॻाल्हियूं त पाणी पहुचायूं था उन्हनि खे। केतिरे अरसे खां सर उनखे पाणी कोन पियो मिलियो? 3 हू त चवंदा 3 वारा असांखे पाणी कोन मिलियो आहे। असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं तालके हुसैन बख्श मरी जे खाण शहर में, जिते खाण शहर में पीअण जे पाणी जी शदीद खोट थी वई आहे। उन खां अलावा हिते खाण जा शहरी हिते सरापा एहतजाज आहिनि। उन खां अलावा जेके आबादगार आहिनि उहे बि एहतजाज करे रहिया आहिनि। हुननि जो इहो चवणु आहे त जॾहिं पाणी मौजूदु आहे, उन बावजूदु इरिगेशन अमले पारां रुश्वत वठण जे करे असांजे जेका शाखूं बंदि करे छॾियूं आहिनि, पीअण जो पाणी कोन्हे। रमज़ान जहिड़े भलारे जे महीने में बि असांखे पीअण जो पाणी कोन पियो मिले, जंहिंजे करे असीं अॼु सरापा एहतजाज में अचो त उन हवाले सां असांखां हिते जेको अॼु जॉइन कयो आहे अॻूणो तालका हुसैन बख्श मरी, नाज़िम मुमताज़ हुसैन मरी, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं छा मसलो आहे। सर, केतिरे अरसे खां तव्हांजो कहिड़ियूं शाखूं बंदि कयूं आहिनि? असांजी लाखाकी शाख तक़रीबन 17 ॾींहं थी विया आहिनि, मुसलसल बंदि रही आहे। ऐं रोटेशन जे मुताबिक़ हफ़्तो हिकिड़ो बंदि रहंदी, हफ़्तो खुलंदी हुई, पर हीउ गुज़िरियल जेको 17 ॾींहं थी विया आहिनि उन करे लाखाकी खे बंदि कयो वियो आहे। पाणी बावजूदु पाणी तव्हां जमड़ाऊ में बि ॾिठो आहे त सुठो पाणी आहे, ऐं अॻे घटि हूंदो त बि हफ़्तो खनि हलाईंदा, हफ़्तो बंदि कंदा, पर हींअर पाणी बहितर आहे। उन बावजूदु 17 ॾींहं थी विया आहिनि लाखाकी शाख खे बंदि थींदे, जंहिंमें असांजा फसल सुकी आहे, माल उञ मरे पियो, माण्हुनि जेको त पीअण लाइ पाणी न आहे। ऐं इन शाख ते खाण शहर आहे जंहिंजे पीअण जे लाइ तलाउनि में हितां पाणी वञे थो लाखाकी मंझां, उनखे बि अॼु 20 ॾींहं थी विया आहिनि जेको त शहर खे जेको खाण शहर खे पाणी न मिलियो आहे। हिते माण्हुनि मजबूरीअ तहत जेको सो अची पाण हिते बीह अची लाखाकी खे खोलियो अथनि। ऐं आउं नथो सम्झां त हूअं जेकॾहिं पाणी मिले हा त इहे क़दम न खणणो पए हा, पर मजबूर थी करे माण्हू अची जेको लाखाकी खे खोलियो अथनि पंहिंजे पीअण जे पाणी लाइ। रमज़ान जो भलारो महीनो, इन में माण्हुनि उञ पियो आहे, ऐं न पाणी जेको थो शहर में आहे, न ॿाराणियुनि में पीअण लाइ पाणी मौजूदु आहे। हिते जर जेको थो खारो आहे, मजबूरीअ तहत आहे। भला केतिरा वाटर कोर्स आहिनि जेके बिल्कुलु उनखे पाणी कोन पियो मिले, जीअं तव्हां चयो 15 या 20 ॾींहंनि खां पाणी बंदि आहे, केतिरा वाटर कोर्स हूंदा जेके? साईं, हिन शाख ते लॻभॻि 52 वाटर कोर्स आहिनि। ऐं आउं सम्झां पियो त अधु जॾहिं वहंदी आहे त गेज अधु ॾींदा आहिनि असांखे पूरो गेज मिले ई कोन थो इरिगेशन जे तरफ़ां। कॾहिं बि हफ़्ते खां पोइ बंदी जॾहिं खुलंदी आहे त पूरो गेज कोन था ॾियनि, पोइ अधु शाख हलंदी आहे उन में,
उन में जेको अधु ताईं पहुचंदी आहे, बाक़ी अधु जेको सो तक़रीबन 20-22 वाटर जेको सो उहो सुकल हूंदा आहिनि, जेके कई अहिड़ा वाटर आहिनि जिन ते त 4 महीना थी विया आहिनि पाणी कोन पहुतो आहे। उन्हनि वटि फसुली वणनि जो फसुली वीचारा कोन पोखे सघिया आहिनि। पर हिते सारियुनि जी फसल ते पाबंदी आहे, तक़रीबन असां ॾिठो आहे त हिन इलाइक़े में सारियुनि जो फसल आहे उहो छाजे करे बासरनि जूं कंहिंजूं सारियुनि साईं जमड़ाऊ ते जेके बि आबादगार आहिनि ऐं सम्झा पियो त तक़रीबन सभई जेको आहे सो सारियूं पोखे वेठा आहिनि, कंहिं वटि बि को अहिड़ो ॿियो फसल कोन्हे। टोटल जमड़ाऊ जा जेके वाटर कोर्स आहिनि उहे सिमनालनि में केॾी महिल बंदि कोन था कनि, आख़िर में पंहिंजो फसल कढी करे उहो सिमनाले में मुंहुं ॾेई छॾीनि उनखे। ही पाणी मुसलसल बंदि पियो आहे, तव्हां छा था सम्झो भला ही जेके ढल वग़ैरह हितां खां तपेदार वठनि था या जिन जो ज़रई कर्ज़ माफ़ थिए थो या न? से अञा ताईं त आऊं नथो सम्झा त को ज़रई कर्ज़ माफ़ कयो अथनि, बाक़ी ढल वठंदा आहिनि ऐं ढल खां अलावा रिश्वतूं था वठनि, वरी लॻ शाख ते पाणी ते इन लाइ रिश्वत था घुरनि। त भई न त असीं जेको 15 ॾींहं बंदि करे छॾींदासूं। केतिरे अरसे खां चाचा तव्हां वटि पाणी कोन्हे? साईं महीने खां पाणी आहे कोन को, असां मजबूर थी हिते मोरी ते आया आहियूं, दर मथे कया अथऊं। अॼु बि हली ॾिसो तला ख़ाली आहिनि, सुका पिया आहिनि, तव्हां हली भले हुनजी फिल्म भरियो, दुनिया खां पुछो। असां मजबूर थी हिते आया आहियूं, वधू लाइ पाणी कोन्हे, मसीतनि में पाणी कोन्हे को, वेंझण लाइ पाणी कोन्हे, साबुण असांजे गीदे में आहिनि। जमड़ाऊ ते आया आहियूं पाणी वेंझण, हाणे वरी खाइण वेंदासीं, पाणी तलाउ में आहे कोन, उन करे असां दर मथे कराइण महिरबानी करे रियूं खाते खे चयो वञे पाणी असांखे बंदि न कनि, तला असांजा भरजनि। महीनो थियो आहे पाणी कोन्हे को। घोट अजी मुर्गे खांज असांजे मिट वाटर आहे जंहिंमें पाणी रचे कोन थो असां वटि, असीं सफ़ा पुछड़ी में आहियूं। जेको फसल आहे उहो सुकी वियो आहे, पुटियुनि जो कमान जो। असां पंहिंजे सेमनालियुनि ते डुगडुगी लॻायूं आहिनि, सेमनालियुनि जे पाणी सां बनी पिया भरायूं। जेको असां वटि अचे थो हू भले ॾिसी वञे, डुगडुगियुनि जे पाणी सां हींअर बनियूं भरियूं आहिनि। सिमनाले जो खारो पाणी आहे उन सां ज़मीन ख़राब त कोन पई थिए? त बाबा ख़राब त थिए पियो, हाणे मजबूर आहियूं। 20 KDP आहिनि, शाख असांजो बंदि आहे, जेको असां वटि पाणी अचे कोन थो, मजबूरी में इहो कारो पाणी था इस्तेमालु करियूं। पर केतिरे अरसे खां तव्हांजूं शाखूं बंदि पयूं आहिनि, कहिड़े कहिड़े एरियनि में पाणी कोन पियो अचे? छा खाण शहर में केतिरे अरसे खां पाणी बंदि आहे? साईं इहो पाणी जो जेको मसइलो सो त काफ़ी सालनि खां हले पियो, पर हिन साल तव्हांखे ख़बर आहे त मॉनसून जूं बरसातियूं बि न पियूं आहिनि अञा ताईं, ऐं पाणी जी खोट त शेड्यूल जेको हिन जो चवंदा 8 ॾींहं वाराबंदी 8 ॾींहं हलंदा, उन शेड्यूल ते भू पाण न हलिया आहिनि ऐं 21 ॾींहं खां असांजी शाख बंदि पई आहे। ऐं तव्हां अॼु ॾिठो आहे त ज़मीनदार हारी वीचारा पाण अची उन्हनि मजबूरीअ में ई माना जेको शाख जो दरवाज़ा मथे खयां आहिनि ऐं पंहिंजो हक़ु घुरियो अथनि। भला ही आबादगारनि जे जेके फसल थियनि कोन पिया, उन खां अलावा हू पाण बुख पिया मरनि, हुनजा हारी भला लॾपणा करे आहिनि या वेठा आहिनि? साईं बिल्कुलु तक़रीबन 50% माण्हू लॾ करे विया आहिनि, छा त हाणे बुख त कोन मरंदा। हाणे इरीगेशन में एॾी त करप्शन आहे जो जिते माना हिकिड़ो हंधि पाणी ज़ाया पियो वञे ऐं ॿिए हंधि पाणी पीअण लाइ न पियो मिले, एॾी हिननि में माना बिल्कुलु करप्शन आहे ऐं उहा ख़तमु कई वञे। चिड़िया ज़मींदार आहियूं मगर असां वटि पाणी आयो कोन, जहिड़ा ज़मींदार असीं न आहियूं, पाणी असां वटि अचे कोन थो, इन खां असीं वेठा आहियूं। पाणी जेको न असां सिमनालनि खां ॿिए पासे गाॾियूं टिपाए उतां सां पाणी खणी अचूं त पीअण जे लाइ। इन रमज़ान में बि असांखे पाणी नथो मिले, भलारे महीने में, पोइ इन खां असां सां त ज़ुल्म आहे। कहिड़ो फसल हींअर सुकी वियो आहे पाणी न हुअण जे करे? असांजो फुटियूं जेके आहिनि सुकी वियूं, कमान सुकी वियो, हर फसल सुकी वियो। बहरहाल फसलुनि जो असांखे कोन्हे लॻल, असांखे एतिरो पाणी ॾियनि जेको असांखे पीअण जे लाइ मिलनि। बहरहाल फसल त असांजे कमनि मां विया हलिया, उहो असांखे न खपनि, बाक़ी एतिरो पाणी असांखे ॾियनि जो असांजे ॻोठनि खे मालनि खे पाणी मिलेसि। नाज़रीन, कोट गुलाम जे पुराणे शाख जे आबादगारनि जो तव्हां इहे वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणु हो त मुसलसल 3 महीननि खां पाणी जी हथरादू खोट कई वई आहे। हिननि जो चवणो त डायरेक्टर नारा कैनाल, कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, उन खां अलावा चूंडियल नुमाइंदनि सां मिलण बावजूदि असांखे पाणी न पियो ॾिनो वञे ऐं इन पुराणे शाख ते पाणी जी रोटेशन या बंदि करिणो ई कोन्हे, मगर हितां जी जेका इरीगेशन अमले पारां हथरादू पाणी जी खोट ॼाण आहे। बासरनि खे जेको पाणी ॾिनो थो वञे, जेके नंढे तबिके जा आबादगार आहिनि उन्हनि खे हथरादू पाणी जी खोट कराई पई वञे। त जॾहिं त हिननि जो इहो चवणो त कोट गुलाम मोहम्मद में जेके बि उतां जे राइश तक़रीबन 70 खां 80% उन्हनि जे माण्हुनि जो गुज़र सफ़र जेको आहे ज़राइत ते आहे। हिन वक़्तु जेको ज़राइत पाणी न हुअण जे करे मुकमल तबाह आहे, माण्हू जेके सरापा एहतिजाज बढ़ाइनि पिया आहिनि। हिननि जो इहो चवणो हो त जेकॾहिं असांखे पाणी न मिलियो, असां जेको आहे आइंदा जो लाइअमल जोड़े असां एहतिजाजी मुज़ाहरा ऐं धरना हणंदासीं। हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी हिननि खे पाणी मुहैया कयो वञे। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पवर, सिंध TV न्यूज़, मीरपुर ख़ास।